नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मटियारी खां ख़बर ॾींदा हलूं त मटियारी जो रवासी नसीम नगर चौक वटि महेराण यूनिवर्सटी जो शागरद पॉइंट बस मां किरी फोत थी वियो आहे। महेराण यूनिवर्सटी में इंजीनियरिंग शोबे में पढ़ंदड़ 22 सालनि जो नौजवान शायान अली शाह महेराण यूनिवर्सटी जो शागिर्द यूनिवर्सटी वेंदे नसीम नगर रोड ते यूनिवर्सटी जी पॉइंट मां किरण सबबि ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे फौरी तौर ते अस्पताल पहुचायो, जंहिंखां पोइ ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फोत थी वियो। ॿिए पासे हादसे जो ॿुधी संदसि माइट दोस्त अस्पताल पहुची विया, जॾहिं त नौजवान शायान अली शाह जे मड़ घर पहुचाइण ते कोराम मची वियो। नौजवान शायान शाह जो मड़ संदसि अबाणे शहर मटियारी पहुचायो वियो, जंहिंखां पोइ संदसि जनाज़े निमाज़ अदा करण खां पोइ अबाणे क़ब्रिस्तान मटियारी में सुपुर्द ख़ाक कयो वियो। वाज़े रहे त अवामी तहरीक जो सीनियर मरकज़ी रहनुमा सईद आलम शाह जो पोटो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।